बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन, एक नई वीडियो साण करे अवां जो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो अवां जे ख़िदमतुनि में हाज़िर आहे। उमेद करियूं था त तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, चाक ऐं चङा भला हूंदा। असांजी दुआ आहे त अल्लाह पाक अवां खे पंहिंजे हिफ्ज़ अमान में रखे, आमीन। नाज़रीन, अॼोकी हिन वीडियो में असीं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा मुतफ़रिक़ फ़ैसला पेश कंदासीं। उमेद आहे त वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा, जीअं अवां जे इल्म में इज़ाफ़ो थिए ऐं अवां जो ईमान ताज़ो थिए। गॾोगॾु पंहिंजे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि यारनि सां हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कजो त जीअं उन्हनि जो बि ईमान ताज़ो थिए ऐं उन्हनि जी ॼाण में पिणु इज़ाफ़ो थिए। दोस्तो, हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में कुझु माण्हू हाज़िर थिया ऐं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में हिकु झूपड़ीअ जो मुक़दमो पेश कयाऊं। उन झूपड़ीअ ते ॿ शख़्स बज़िद हुआ, जिन मंझां हर हिकु चवे पियो त उहा झूपड़ी हुन जी आहे। इहो ॿुधी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुज़ैफ़ा बिन यमान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हाकिम बणाए उन झूपड़ीअ ॾांहुं वञी फ़ैसिले करण जो हुकुम फ़रमायो। हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु झूपड़ीअ ॾांहुं वियो ऐं फ़ैसिलो कयाऊं त जंहिं शख़्स जो रसो उन झूपड़ीअ में ॿधल आहे उहा झूपड़ी उन जी आहे। फ़ैसिले करण खां पोइ उहो शख़्स हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आयो ऐं ॿुधायल फ़ैसिलो पेश कयाईं। तंहिं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन फ़ैसिले खे सही फ़रमायो। हज़रत अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कनि था त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दरबार में ॿिनि शख़्सनि खे आंदो वियो जेकी हिकु जानवर जे मुतलिक़ पाण में झगड़ो करे रहिया हुआ, लेकिन को बि अहिड़ो शख़्स कोन हो जेको उन्हनि ॿिन्ही मंझां हिक जे हक़ में शाहिदी ॾे त उहो जानवर उन्हीअ जो आहे। इहो ॾिसी पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो जानवर उन्हनि ॿिन्ही में बराबरि तक़सीम फ़रमायो। नाज़रीन, हिकु दफ़े हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में ॿ शख़्स पेश थिया। हिक जो तालुक़ु कुंदाह सां हो ऐं ॿिए जो तालुक़ु हिज़र मौत सां हो। हुननि ॿिन्ही जो मुक़दमो ज़मीन जे बाबति हो जेका यमन में वाक़िअ हुई। हिज़रीअ अर्ज़ कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन कुनदीअ जे वालिद मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो हो ऐं उहा ई हिन जे कब्ज़े में आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त तो वटि कोई शाहिद आहे? हिज़रीअ चयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, शाहिद त कोई बि न आहे। हाओ, जेकॾहिं हीउ शख़्स कसम खाए ऐं अल्लाह ताला खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे चवे त हिन खे इन ॻाल्हि जी ख़बर न आहे त हिन जे पीउ ग़ाइबाना कब्ज़ो मुंहिंजी एराज़ीअ ते कयो हो त पोइ आउं दस्तबरदार थियां थो। इहो ॿुधी कुनदी कसम खाइण जे लाइ तयारु थी वियो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त कसम खणी कंहिं जो बि माल फॿाइणु हरगिज़ जाइज़ न आहे। कूड़े कसम करण वारो जॾहिं अल्लाह ताला जे हुज़ूर में हाज़िर थींदो त हालत इहा हूंदसि त हथु हुन जे ॻिचीअ में ॿधल हूंदो। कुनदीअ जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॻाल्हि ॿुधी त पुकारियईं त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आउं कसम थो खणां, तस्लीम थो करियां त हीअ ज़मीन हिज़रीअ जी आहे। अहिड़ीअ तरह सां ज़मीन हिज़रीअ जे हवाले कई वई। हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा बयान थी करे त हिकु शख़्स हिकु ग़ुलाम ख़रीद कयो। ख़रीद करण वारे उन ग़ुलाम खां मज़दूरी बि वरिती। इन दौरान उन ग़ुलाम में कोई ऐब निकिरी आयो त पोइ उन ग़ुलाम वापसि कयो। उन खे विकिणण वारो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में आयो ऐं अर्ज़ कयईं त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन शख़्स मुंहिंजे ग़ुलाम खां मज़दूरी कराई आहे ऐं पोइ वापसि करे थो। तंहिं ते पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त ग़ुलाम विकिरो करण वारे जो हूंदो ऐं ग़ुलाम जी वापसीअ जो इख़्तियार ख़रीदार खे 3 ॾींहंनि ताईं हूंदो आहे, इन खां पोइ न हूंदो आहे। हिकु दफ़े हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो लंघणु हिकु अहिड़ीअ जाइ तां थियो जिते अनाज जो अंबार लॻल हो। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन अन्न जे ढेर जे वेझो विया ऐं पंहिंजो हथु मुबारक उन ढेर जे अंदरि हयाऊं त ढेर जे अंदरि कुझु आलाण महसूस कयाऊं। तंहिंखां पोइ फ़रमायूं त हीअ कहिड़ी माजरा आहे? उन शख़्स चयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अन्न जे मथां बरसाति पई हुई, मूं इहो आलो अन्न ख़ुश्क जे हेठां लिकायो आहे। इहो ॿुधी पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त ऐं शख़्स, तूं जॾहिं मुआमिलो करीं त ॿिए शख़्स खे साफ़ साफ़ ॿुधाए, ॾेती लेतीअ में धोखो ऐं फ़रेब न कर।
हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त हिकु शख़्स हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अहद मुबारक में पंहिंजो बाग़ हिकु ॿिए शख़्स खे हिकु साल लाइ ठीके ते ॾिनो। उन वक़्तु बाग़ जे वणनि में फर कोन हो। इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो जो उन साल वणनि में फर कोन थियो, तंहिं करे ख़रीदारी विकिरो करणु यानी ठीके ॾियण वारे खे चयो त आउं बाग़ एसी ताईं कोन ॾींदुसि जेसी ताईं वणनि में फर कोन थींदो ऐं उन मंझां फ़ाइदो हासिल कंदुसि। मगर ठीके ॾियण वारे इनकार कयो त मूं ही बाग़ तोखे हिकु साल जे लाइ ॾिनो हो, फर जो आउं ज़िम्मेवार न आहियां। अहिड़ीअ तरह सां ॿई शख़्स हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में मुक़दमो खणी आया। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधी ठीके ॾियण वारे खे फ़रमायो त छा ख़रीदार तुंहिंजे बाग़ मंझां फ़ाइदो हासिल कयो आहे? उन शख़्स वराणियो त न साईं। तंहिं ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त हिन जो माल तुंहिंजे लाइ कीअं जाइज़ थींदो? इन खां पोइ हुकुम फ़रमायूं त तूं जेतिरी रक़म हिन खां वरिती आहे उहा वापसि कर ऐं ॿुधो आईंदह उन वक़्त ताईं सौदो न करियो जेसी ताईं वणनि में फर न अचे। चइनि शख़्सनि हिकु ख़ाली पयल ज़मीन खे आबाद करण जो फ़ैसिलो कयो। हर हिकु शख़्स तरफ़ां कंहिं न कंहिं शइ जी पेशकश कई। हिकु चयो त ज़मीन मुंहिंजे तरफ़ खां हूंदी, ॿिए चयो त ॿिजु आउं ॾींदुसि, टिएं चयो त ॾांदनि जो जोड़ो आउं ॾींदुसि, चोथें चयो त महिनत ऐं मज़दूरीअ जो कमु आउं कंदुसि। अहिड़ीअ तरह सां सभिनी पंहिंजो पंहिंजो कमु पूरो कयो। फ़सुलु पची वियो ऐं लुणायाऊं। जॾहिं बटईअ जो वक़्तु आयो ऐं विरासत जो मसइलो उथियो त चइनि ई जे विच में झगड़ो थी पियो। तंहिंखां पोइ चइनी ई शख़्सनि पंहिंजो फ़ैसिलो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में अची पेश कयो ऐं पंहिंजी पंहिंजी दावा बि पेश कई। चइनि ई शख़्सनि जूं ॻाल्हियूं ॿुधी पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त नंबर 1 मालिक ज़मीन जी दावा ग़लति आहे, छाकाणि त उन जी ज़मीन हुई कान, उन खे कुझु बि न ॾिनो वञे। नंबर 2 ॾांदनि ॾियण वारे खे उजरत ॾिनी वञे। नंबर 3 मज़दूरी करण वारे खे महिनत मुआवज़ो अदा कयो वञे। बाक़ी फ़सुल समूरो ॿिज विझण वारे जो आहे। हिकु शख़्स ॿिए शख़्स जी इजाज़त खां सवाइ उन जी ज़मीन में खजीअ जा वण लॻाया। कुझु वक़्त खां पोइ ॿिन्ही शख़्सनि जे विच में झगड़ो पैदा थी पियो ऐं उहे ॿई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आया। ॿिन्ही जा बयान ॿुधी पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़ैसिलो फ़रमायो त ज़मीन जे मालिक जी आहे। बाक़ी वण लॻाइण वारे खे हुकुम ॾिजे थो त उहो पंहिंजा वण उतां पटे, छाकाणि त उन बग़ैर इजाज़त जे वण लॻाया हुआ। नाज़रीन, ही हुया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा मुख़्तलिफ़ फ़ैसिला जेकी अव्हां जे ख़िदमत में पेश कयासीं। उमेद आहे त तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो थियो हूंदो ऐं ॿियनि जे इल्म में इज़ाफ़े करण जे लाइ हीअ वीडियो उन्हनि सां शेयर बि ज़रूरु कंदो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।